सिंधीयूनिवर्सिटी ॼामशोरो में मौजूद सिंधोलॉजी म्यूज़ियम हिन अज़ीम वरसिटी ऐं सिंध जो अनमोल इदारो आहे। सिंधोलॉजी जो बुनियादु 1962 में रखियो वियो। सिंधोलॉजी वॾे इल्म ऐं ॼाण जो मर्कज़ आहे। सक़ाफ़त, अदब, इल्म ऐं तारीख़ ऐं ॿियो घणो कुझु हिते सिखण लाइ मिले थो। हिते सिंध जी सक़ाफ़त खे उजागर कयो वियो आहे, जंहिं में सिंध जा नामवर अदीब, लेखक, उस्ताद, शाइर, फ़नकार, अॻवान ऐं सियासतदाननि जी तारीख़ खे वाज़े बयानु कयो वियो आहे। सिंधोलॉजी में सिंध ऐं पाकिस्तान जे मशहूरु ऐं मक़बूल शख़्सियतुनि जा कारनामा, संदनि इल्म, अदब ऐं बहादुरीअ खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां यादि कयो वियो आहे। सिंधोलॉजी में मौजूदु मुख़्तलिफ़ मुजस्समा घुमण लाइ ईंदड़ माण्हुनि जे तवजह जो सबबु बणिजनि था। कारीगरनि पंहिंजी कारीगरीअ सां न सिर्फ़ सक़ाफ़त, तारीख़ बल्कि साइंस खे बि भेटा पेश कई आहे। क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिनाह, अलामा इक़बाल, सूर्य बादशाह, लतीफ़ सरकार ऐं मक़ामी मारवाड़नि जा मुजस्समा पिणु हिते मौजूदु आहिनि। उन खां अलावा मौसीक़ी, लबास, रस्म व रवाज ऐं सक़ाफ़ती रांदियुनि खे पिणु उजागर कयो वियो आहे। हिते न सिर्फ़ सिंध ऐं पाकिस्तान बल्कि बैनुल अक़वामी शख़्सियतुनि जी तारीख़ बि मौजूदु आहे। सिंधोलॉजी खे घुमण लाइ केतिराई माण्हू रोज़ानो हिते ईंदा आहिनि। हिन अज़ीम इल्मुलगाह में मौजूदु अनमोल इल्म जो चस्को वठण लाइ इल्म जा प्यासा हिते हाज़िर थींदा आहिनि। इल्म जो मर्कज़ ऐं हवाउनि जो शहर ॼामशोरो सिंधोलॉजी जहिड़े अनमोल इदारे जो स्टेज आहे। इल्म जे इदारनि, हवाउनि ऐं इल्म जे आशिक़नि हिन नगर खे निर्वार कयो आहे। साजिद बालादी, सिंधोलॉजी, ॼामशोरो।